हिते मौक़े ॿुधायो त जेलनि वारे सूबाई वज़ीर पारां जेलनि में सोलर पैनल लॻाइण जो ऐलान कयो वियो आहे। कैदी बैरकुनि में पखा सोलर पैनलनि ते मुंतक़िल कया वेंदा। अली हसन ज़रदारी जो चवणु आहे कराची सेंट्रल विमेन ऐं लांडी जेलुनि खे सोलर ते मुंतक़िल करण जो कमु शुरू कयो वियो आहे। अहम ख़बर आहे अवां सां शेयर कयूं पिया। जेलुनि वारे सूबाई वज़ीर पारां जेलुनि में सोलर पैनल लॻाइण जो ऐलान कयो वियो आहे। कैदी बैरकुनि में पखा सोलर पैनल ते मुंतक़िल कया वेंदा। अली हसन ज़रदारी जो चवणु आहे कराची सेंट्रल विमेन ऐं लांडी जेलुनि खे सोलर ते मुंतक़िल करण जो कमु शुरू कयो वियो आहे। जेलनि वारे सूबाई वज़ीर पारां जेलनि में सोलर पैनल लॻाइण जो ऐलान कयो वियो आहे। कैदी बैरकुनि में पखा सोलर पैनल ते मुंतक़िल कया वेंदा। अली हसन ज़रदारी जो चवणु आहे त कराची सेंट्रल वुमेन ऐं लांडी जेल खे सोलर ते मुंतक़िल करण जो कमु शुरू कयो वियो आहे। अहम ख़बर अवां सां शेयर करें। जेलनि वारे सूबाई वज़ीर पारां जेलुनि में सोलर पैनल लॻाइण जो ऐलान कयो वियो आहे। तफ़सील मालूम कंदासीं। असां सां लाइन ते मौजूदु आहे कराची मां आवाज़ न्यूज़ रिपोर्टर इम्तियाज़ धाराणी। जी इम्तियाज़। हाँ जी बिल्कुल। सूबाई वज़ीर हाजी अली हसन ज़रदारी जेको आहे जेलुनि में जेको आहे मुख़्तलिफ़ जेलनि में सोलर पैनल्स लॻाइण जो जेको ऐलान कयो आहे। सम्झे जेलुनि जे खाते वारे वज़ीर अली हसन ज़रदारी जेको हुनजो चवणु आहे त 200 किलोवाट खां वठी 600 किलो वाट सोलर सिस्टम आहे उहो मुख़्तलिफ़ जेल्स में जेके आहिनि उहो सिस्टम नस्ब कयो वेंदो। उन्हनि इहो चयो त कराची सेंट्रल वुमेन कराची ऐं लांडी जेल जेको आहे इनखे सोलराइज़ करण लाइ जेको हुनजो कमु शुरू कयो वियो आहे। सूबाई वज़ीर हाजी अली हसन ज़रदारी जो चवणु हो त सखर लाड़काणो शिकारपुर जेकबाबाद ऐं ॿियनि जेके ज़िलनि में जेको आहे सोलर नस्ब कयो वेंदो। हिन सोलर नस्ब करण सां जेको आहे मुख़्तलिफ़ जेके आहिनि उनजा लाइट्स ऐं जेके फैन पंखा उन्हनि कैदियुनि खे जेको आहे सहूलियत मुयसरु करण लाइ जेको आहे इहो असां जेको आहे कोशिशि कयूं पिया। उन्हनि इहो चयो त लाड़काणी सखर जेल जो जेको आहे सोलर उनजो टेंडर जारी कयो वियो आहे। उनखे जल्दी जेको आहे सोलराइज़ कयो वेंदो। अञा इहो ॿुधाए त ॿिए जेको मरहले में हैदराबाद मिर्कोखास बदीन सांगड़ खैरपुर घोटकी ऐं शिकारपुर जे जेलनि खे जेको आहे सोलराइज़ कयो वेंदो। उनते इहो बि चयो त ॿारनि जूं जेलूं आहिनि या जेके ख़वातीन औरतुनि जूं जेके जेलूं आहिनि उन्हनि में जेको आहे जेको मशीनरी आहे या क्राफ्ट जेके रूम्स जेके आहिनि उनखे मुकमल सोलराइज़ कयो वेंदो। ऐं असांजी वधि में वधि जेको आहे कोशिशि आहे त जेको आहे कैदियुनि खे जेको आहे सहूलियतूं ॾिनियूं वञनि ऐं हिन सां जी ठीकु आहे। मुंहिंजी महिरबानी इम्तियाज़ अपडेट करण लाइ।